मुंहिंजो नालो हेनी आहे। मुंहिंजे मुड़ुस जो नालो ढीलो आहे। मुंहिंजो प्लाट आहे मेरबुटा में। मुंहिंजो सौतेलो ॾेर आहे, हू कब्ज़ो करे वेठो आहे, मूंखे ख़ाली नथो करे ॾे। मारे त मुंहिंजे बचनि खे। पहिरीं मुंहिंजो जवान छोकिरो मारे छॾियो, ॿियनि खे घुटा ॾे, टिनि खे मारे थो, मूंखे पाण खे धिका ॾिना आहे। मुंहिंजो प्लाट वाले ख़ाली करे ॾियो। अच्छा, तव्हांजे जंहिं पुट खे मारे हुनजो नालो छा हो? कृष्ण नालो आहे। पुट खे मारियो, हुनजो नालो पप्पू आहे। मारियो क्या हो? मारियो कृष्ण। मुंहिंजे मुड़ुस जा जोकलम पोखल हुआ, वो अचानक उते वियो। हुन चयो चाचा छो मुंहिंजे पीउ जा वॾा था, हुनखे ॾाढो मारियो, घर में मारियो, ॿार मारियो। मुंहिंजी माउ ॾिनी 6 महीना इलाज करायो, वो मरी वियो। ॿियो मुंहिंजो पुटु आहे, हुनखे घुटा ॾिना, ऐं पाण छॾायो। 3 चकर घुटा ॾिना, ऐं पाण छॾायो, पर कोन छॾियो। जॾहिं गुलियो ठाठियो आहे ढोलकी वारो, हुन अची छॾायो 4थे चकर। हुते बि माण्हू गॾु थिया, पर असांजे तरफ़दारी केरु नथो करे। राजो ने फ़ैसिला बि कया, पंचायती बि कया, असांजी ग़रीबनि जी केरु नथो ॿुधे। आकोट कुलवंत थाणे ते बि वई, ऐं मीरपुर बि वई। हाणे मीर मनवर आहे, नवाब आहे, जेका वॾा आहे मुंहिंजी मदद करे। सभिनि जी नानी आहियां, ॾाॾी आहियां, भेण आहियां, जी सम्झे मां ग़रीब मिसकिन आहियां। जंग में बचा वठी वेठी आहियां, मुंहिंजी कर मदद करियो। मुंहिंजो प्लाट छॾाए ॾियो मूंखे। केतिरा ॾींहं जंग में वेंदी आहे, मरी वई त मुंहिंजे बचनि सां ई सभु हड़ वेंदी हली। मुंहिंजो प्लाट मूंखे ख़ाली खपे। मुंहिंजा केरु ॾेर आहिनि, ॿिया केरु कर। मुंहिंजो मुड़ुसु अकेलो हो।